नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गमबट खां ख़बर ॾींदा हलूं त गमबट लॻ ॻोठ इज़त माछी जे रवासिन अखिन जे नूर खां मरहूम 3 भाइरन मारफत, आरिफ ऐं ज़ीशान पुट मुशताक सोलंगी जी ख़बर नशर थियण बाद अंजुमन ताजरान खैरपुर जो सदर समाजी अॻवान लाला अब्दुल गफ़ार शेख ॻोठ इज़त माछी में अखिन जे नूर खां मरहूम 3 भाइरन जी मदद करण लाइ पहुची वियो। इन मौके ते खैरपुर अंजुमन ताजरान सदर समाजी अॻवान लाला अब्दुल गफ़ूर शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अखिन जे नूर खां मरहूम 3 भाइरन जे सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ते ख़बरूं ॾिसी वठण आयो आहियां। हिननि नाबीन भाइरनि खे ॾिसी दिली सदमो रसियो। असांजे माशरे में मौजूदु सरहदी वारनि खे इन्हनि अखियुनि जे नूर खां मरहूम 3 भाइरनि जी मदद करण लाइ अॻिते अचणु घुर्जे। अखियुनि जे नूर खां मरहूम 3 भाइरनि जो इलाज पाकिस्तान में किथे बि मौजूदु हूंदो त पंहिंजे ख़र्च ते कराईंदुसि। इन मौके ते खैरपुर अंजुमन ताजरान जे सदर पारां अखियुनि जे नूर खां मरहूम 3 भाइरनि जी माली मदद करण सां गॾोगॾु खेनि पंहिंजे ख़र्च ते घर ठाराए ॾियण जो ऐलान पिणु कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़